वालेकुम सुराब खान। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। चलो बड़े। छा तू यो सच तो चवी? हाँ सुराब साईं, बालाज खान पूरी बिरादरी के पांजी पग जे लाइ इतला ॾेई छॾियो आहे। यो ख्वाब बालाज खान जो कॾहिं पूरो न थींदो। सुराब साईं, बालाज खान त चइबो जेको विच में ईंदो हिन दुनिया में न रहंदो। दुनिया में केर रहंदो ऐं केर न रहंदो, पग कंहिंजे सिर ते ईंदी या न ईंदी। सुंदर खान, इहो तो वक्त ही ॿुधाईंदो। मारगो सरदार शेर मोहम्मद सां मिलां ऐं हुनखे हिन ॻाल्हि जो इतला ॾियां। पोइ हुन जेको हुकुम कयो ओए ने बालाज सां मुहालू अटकाइबो। ख़बर पवंदी मुड़ुस ऐं भाड़ीअ जी। पर किबला साईं, मुंहिंजो नालो जी विच में न अची, छो जो मूंसां बि नाजाज़ियूं कयूं आहिनि। तो फिक्र न कर सुंदर, सोराब जे हूंदे तोखे केरु कुझु बि नथो करे सघे। सुंदर, मां उन हर बेॾोहीअ जो साथ ॾींदुसि जंहिंसां इन बालाज ज़ुल्म कयो आहे। वो पंहिंजे नापाक इरादनि में कॾहिं कामयाब न थींदो। तूं फिक्र न कर, मां वेठो आहियां न। हाँ साईं, यारो यारी। दादा, तव्हां गुलबानू खां वाइदो कयो। गुलज़रीन, पर मां पंहिंजे वाइदे तो फिरी चुको आहियां। छो दा? गुलज़रीन, चाची नेमत आहे न, उन जा वांदड़ ॻोढ़ा जॾहिं मां अखियुनि में ॾिसां थो त मां टुटी थो पवां। मां छा कयां? गुलज़रीन, मां मजबूर आहियां, मजबूर आहियां मां। दादा, जेकॾहिं तव्हां बि मजबूर आहियो त मां बि मजबूर आहियां। तुझी मजबूरी ऐं मुंहिंजी मजबूरी में सिर्फ फर्क एतिरो आहे त उन निधड़की औरत जो को बि वाली वारिस कोन्हे। तुझी गुलबानूअ जा वारिस आहिनि। पर हुन मजबूर पौड़ी नेमत जो केर बि कोन्हे। तूं ॿुधाए, छा हुनजी अखियुनि में जेके ॻोढ़ा वहनि था उन्हनि खे ॾिसण खां पोइ बि मां चुप करे वेही रहां ऐं तुंहिंजो साथ ॾियां? ॿुधाए, उन न को जवाब। हाणे ॿुध, जेकॾहिं उन निधड़की मासूम न्याणीअ जी तोसां शादी न थी न त उन घर मां ॿ लाश निकिरंदा, हिकु चाची नेमत जो, ॿियो हुन मासूम शेरबानूअ जो। ऐं मां उन घर मां ॿ निकिरंदड़ लाश नथो ॾिसी सघां। गुलज़रीन, मां उन घर में ख़ुशियूं ॾिसण थो चाहियां, उन्हनि खे ख़ुशियूं ॾियण थो चाहियां। ईअं न कर बेली, मुंहिंजो चवणो कर। अॾो भाई न मुंहिंजो बेली, मुंहिंजो चवण कर, उन्हनि खे ख़ुशियूं ॾे, छॾ पचर गुलबानू अची। पर दादा, गुलबानू जो छा थींदो इहो सोचियो अथव? उनजो रिश्तो चाचे दोसू जे पुट रहीम सां था करायूं। कबूल आहे तोखे? न, ईअं न थी सघे। मां ईअं कोन करणु ॾींदुसि। न दादा न। त पोइ हलो वञ, ॾर मुंहिंजी नज़र जे अॻियां। अॼु खां पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो को बि रिश्तो कोन्हे। लोग आए तरखो बुरो बुरो चिखला गुम का। अदा साईं, जिन हालातुनि ॾुखनि ऐं परेशानी मां गुलबानू गुज़री रही आहे उन्हनि मां तव्हां वाक़िफ़ आहियो?
पोइ बि मां हुनखे पंहिंजी इज़त बढ़ाइण जो अहद कयो आहे। मूं बि हुन जी इज़त ते का बि आंगुर न आहे खई त पोइ तूं मूं ते शक छो थो करी? ॾिस गुलज़रीन, मूं तोखे जीअं चयो आहे तूं ईअं कर। ॾाहो थी यार, ॾिस ज़िद न कर, लाओ पंहिंजी ज़िद तां न मासूम न्याणी खे ख़ुशियूं ॾे, चाची नेमत जूं दुआऊं वठ। ॿेली ॾाहो थी, मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां न। हे ॾिस मां हथ थो ॿधायां, छो त हुननि जी ख़ुशियुनि जो क़ातिल थी। न खण हुननि जूं बददुआऊं, न खण हुननि जूं बददुआऊं। छॾ बचर गुलबानू अची। अदा साईं, गुलबानू मुंहिंजी इज़त आहे। ॾिस गुलज़रीन, तूं जंहिंसां मोहबत थो करीं न, उहा छोकिरी ॿी ग़रीब छोकिरीअ जी ज़िंदगीअ जी दुश्मन आहे हुनजी इज़त जी। मूं हुननि खे ख़ुशियुनि जो यकीन ॾियारियो आहे। ॾिस तूं हुननि खे ख़ुशियुनि खां महरूम नथो करे सघीं। अदा साईं, जेकॾहिं वेही करे सोचींदो इहो जेको कुझु तव्हां करे रहिया आहियो इहो छा सही आहे? इन में मुंहिंजो ऐं गुलबानू जो कहिड़ो ॾोह आहे? कसूरवार मां आहियां, तूं कसूरवार न आहीं। अमां त पहिरीं मरी वई, बाबे खे क़तल कयो वियो। हेतिरो आहे तूं, तोखे पाले वॾो मूं कयो आहे। माउ बि मां आहियां तुंहिंजी त पीउ बि मां आहियां तुंहिंजो। तुंहिंजे हर फ़रेब खे मूं ख़ुशियुनि जो नालो ॾिनो आहे, मूं ॾिनो आहे। ऐं तूं पंहिंजे वॾे भाउ जे जेके ख़ुशियूं आहिनि उन्हनि खे ॻोढ़नि जी नज़र करे रहियो आहे। पर अदा साईं, गुलज़रीन, मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। जेतिरो जल्द थी सघे गुलबानू खे विसारे छॾ। अदा साईं, थी सघे तो मां तव्हांखे शिकायत न करे सघां, पर मां तव्हांखे इहो यकीन सां ज़रूरु चई सघां थो त हिकु न हिकु ॾींहुं गुलबानू हिन घर जी हिफ़ाज़त ज़रूरु माल क्या थींदी। के आधार तुझो आहे, आधार तुझो नाले अलख जे बेड़ो तार मुझो अला नाले धणिया जे बेड़ो तार मुझो। राज के बुधाया है। हाँ सरदार साईं, पर पर छा मुंदर बुधाई छो नथो? तव्हां चयो त सोराब वारनि खे ख़बर न पवे। पर छा बुधाई छो नथो? ख़ामोश तो थी वियो आहीं। सरदार बालाज खान, सोराब खान खे इहा ख़बर पइजी वई आहे। तव्हां पग ॿधाइण जी रस्म कोठाई आहे। इहा ख़बर वठ तूं त हुनखे इतला कंहिं ॾिनो? सरदार साईं, अञा ताईं इहा ख़बर न पई आहे त राज वारनि खे रोकियो कंहिं आहे। मुंदर किथे आहे? सरदार 2 ॾींहंनि खां गुम आहे। मूंखे लॻे थो त इहो कमु हुनजो आहे। जांच वठो किथे आहे। हुन मूंसां गद्दारी कई आहे ऐं तोखे त ख़बर आहे जेको मूंसां गद्दारी कंदो आहे उनजो उहो ॾींहुं आख़िरी थी वेंदो। हाणे मूंखे राज वारनि सां ॻाल्हाइणो पवंदो। तूं वञ। पर सरदार साईं,
मूंखे नथो लॻे त को राज वारा तव्हांजे सॾ ते ईंदा। मुंदर जेकॾहिं हुननि खे मौत खां डिॼणो आहे त हू ईंदा ऐं ज़रूरु ईंदा। सरदार साईं, राज वारनि खे मौत जो डपु हुजे या न हुजे, वॾे सरदार जे डप खां न ईंदा। मुंदर मूंखे पग ॿधणी आहे, हिकु माण्हू बि न ईंदो न, मूंखे को फ़र्क़ु कोन पवंदो। हिकिड़ो दफ़ो रुगो पग ॿधजी वञे पोइ ॾिठो वेंदो जेको नथो अचे। वञ तूं वञी राज वारनि खे ॿुधाए। ठीकु आहे सरदार साईं, ईअं ई थो करियां। बुरो बाबा तू केर आहे, किथां ई आई घरा निकतल आहीं या कंहिं ज़बरदस्ती कढियो अथई? डिज न ॿुधा पुटु, हिते तूं महफ़ूज़ आहीं, हिते केर बि तुंहिंजो कुझु बिगाड़े नथो सघे। न रो पुटु, आउं तुंहिंजे दुख खे सम्झां थो। दुनिया हैवान सिफ़त इंसान सां भरियल आहे। जेतिरा ॾींहं रहंदीअ आउं तोखे पंहिंजे नियाणियुनि वांगुरु रहां। कल ताईं छा हो, हाणे छा थी वियो? तव्हां त मूंखे पंहिंजो धीउ चयो आहे, मूंखां वधीक हाणे का बि सवाल न कयो। मां त बेगुनाही जी सज़ा केसी ताईं सहंदसि। दुनिया जो को बि मुड़ुसु तोखे बेगुनाही जी सज़ा नथो ॾेई सघे। जेको बेगुनाही जो दाग़ तुंहिंजे मथां लॻायो वियो आहे, अलाह कंदो जल्दी मिटिजी वेंदो। मां हुन वक़्त जो इंतज़ारु कंदसि। तव्हां मूं ग़रीब खे सहारो ॾेई मूं ते एहसान कयो आहे। इंसान ई इंसान जे कमु ईंदो आहे। हल पुटु, आउं तोखे घर छॾे। गज़बानो क्या इहो सच आहे? हाँ, कुलबानो घर छॾे किॾां भरमो करे हली वई आहे। अलाए तूं मूंसां मज़ाक थी करीं या मां मज़ाक थो सम्झां? पाण ॿिन्हिनि सां त गुलबानो मज़ाक कई आहे, जेका घर छॾे हली वई। न, पाण सां तक़दीर मज़ाक कई आहे। जंहिं ख़ुशियुनि जी जाइ ते असांखे ॻोढ़ा ॾेई वई आहे। असांखे रुसवाई ऐं बेग़ैरती जो टुको ॾेई वई गुलबानो। सम्झ में नथो अचे त छा कजे। जेका बाहि गुलबानो असांजे अंदर में ॾेई वई आहे, त बाहि जो तूं असां कीअं लिकायूं? असां त मज़ाक में कंहिंजी दिलि ॾांहीं ॾुखाई, पोइ गुलबानो बस जमाल, विसारे छॾ हाणे गुलबानो खे ऐं हुनजे खानदान खे। विसारे छॾियां? हुन असांजे अंदर में ॾुख ॾिना आहिनि, तूं थी चई त विसारे छॾियां? हुन असांजे अखियुनि में ख़ुशियुनि बजाए अखियुनि में रत जा ॻोढ़ा ॾिना आहिनि। असां हुनखे कुझु चवण जे बजाए पाण बाहि में सड़ंदा वठूं। न कज़बानो न, हुन असांजी बेइज़ती करे असांजे कहर खे दावत ॾिनी आहे। बस ख़ामोश थी वञ जमाल खान। दुनिया वारा ॿुधंदा त उन्हनि जे ताननि सां मां मरी वेंदसि। मरी त हाणे गुलबानो वेंदी, ज़मीन में हुजे, भले 7 तहनि में बि हुजे तो खोटे कढंदो माल, या आसमान में हुजे कुत्तो बि लाहे वठंदो दाग। न बख़्श कंदुसि हिन गुलबानो खे, चाहे कोस्ताने जी कंहिं बि कुंड में हुजे। जमाल खान जो तोसां वाइदो आहे, ये गुलबानो खे त ॻोल्हे कढंदुसि। गुल मुंहिंजो इंतजार पियो करे। हाँ गुलबानो, हाणे त इंतजार घणो थिए ई नथो, घणो इंतजार मायूस थो करे। तू जल्द मायूस छो तो थिए? न पतम त किथे वरी का भी मायूसी वारी ॻाल्हि न कजे। छा तूं मूंखे हाणे गुल चई करे छॾींदी?
मुंहिंजो वस हले पूरो रस्तो गुलनि सां सजाए रखां, पर छा कयां, मुंहिंजे वस में ई नाहे। ॾिस केॾो सुठो ऐं सुहिणो मंज़र आहे। ही जबल जेके पंहिंजे इरादनि वांगुरु मज़बूत आहे, ऐं ही चश्मे जो वहंदड़ पाणी तुंहिंजे अखियुनि खां वधीक गहरो ऐं उजड़ो आहे, ऐं पुरसुकून आहे। छा तूं वाकई मुंहिंजो घणो इंतज़ारु कयो आहे? गुलबानो, मुंहिंजी अखियुनि में ॾिस त मूं तुंहिंजे लाइ केॾो इंतज़ारु कयो आहे। तुंहिंजे अखियुनि में मूंखे रुॻी हिकु शइ नज़र पई अचे। कहिड़ी शइ गुलबानो? पंहिंजी मोहबत। पंहिंजी मोहबत? उहा सौरभ, छा तूं इहो सच थो चई? थी चटा साईं, बाला जे 2 ॾींहंनि खां पोइ सरदारी जे पग ॿधाइण जी दावत रखी आहे ऐं सॼी बिरादरी खे छॾियो अथसि। असांजे हूंदे बाला अची कीअं थो करे सघे? ईअं ई करे थो चाचा साईं। तव्हांजे जीअरे ई बालाज पंहिंजे सिर पग ॿधाए बग़ावत खे सॾु ॾेई रहियो आहे। न न सौरभ, इहे कॾहिं बि नथो थी सघे। चाचा साईं, जेकॾहिं ईअं थियो न त वॾी ख़ुआरी थींदी। हर पासे जाए नटे वॾे इलाइक़नि जा सरदार छा चवंदा आख़िर? सौरभ, इनखे रोकणो पवंदो। जेकर न रोकियोसीं त वॾी खूनरेज़ी थींदी। असांजे हॾ ॾोखे नहीं हुनजे लोफरनि जे विच में खूनी वेड़ जो ख़तरो आहे। मां नथो चाहियां त राज विड़े ऐं बेगुनाह खून थियनि। इन खां अॻु में सौरभ, तूं उनखे रोक सौरभ। चाचा साईं, जेकॾहिं हथ ऐं ज़बान सां न रोके सघियासीं न त पोइ गोली जी ज़बान। न सौरभ न, मसलो गोली सां न बल्कि ॻाल्हियुनि सां हल थिए त बहितर आहे। ऐं जे चाचा साईं हो न मञे त? चाचा साईं, तव्हांजी तबियत त ठीक है ना? हाँ अब्बा, परेशान आहीं? खैर त आहे? बस थी जेको ॾिसण न पियो चाहियां न, उहो पंहिंजे अखियुनि सां ॾिसो पियो चाहियां। असांखे त हमेशा ख़ुशियुनि जे बदिले में ॾुख पले पिया। असांजे नसीब में ॼण रोशनी आहे ई न। चइनी पासे ॾुख ई ॾुख आहिनि। हूंदा ई हूंदा आहे। दिलि त चवे थी जल्दी मरी वञिजे, जीअण लाइ त रूह ई नथो चवे। ईअं न चयो अब्बा साईं, मरन तव्हांजा दुश्मन। अहिड़ी ॻाल्हियूं छो था कयो? गैरतमंद माण्हू ॿियो करे बि छा थो सघे? जेकॾहिं गैरत में ज़िंदा नथो रही सघे त मरी त सघे थो न। जॾहिं इज़त ई न रही त पोइ जीअण छा जो? इहा इज़त रुगो तव्हांजी असांजी न, बल्कि सॼे कोहिस्तान जी इज़त आहे ऐं सरदारनि जी बि इज़त आहे। पाण त कुझु बि करे नथा सघूं। गुलबानो, तू ही छा कयो? तो लाइ असां राजन सां झेड़ा कया, सरदारनि सां झेड़ा कया, राजन मां निकितासीं, बिरादरी मां निकिरी वियासीं। तो ही छा कयो गुलबानो? तो ही छा कयो? बस कर दिया, बस कर। वो पत्थर आहे, तुझे घोड़नि सां नरम नथी थी सघे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।